कहाणी ऐं लोक कहाणी में फ़र्क़ु। कहाणी पाण पढ़ी आया आहियूं, कहण मां निकितल आहे। कहाणी खे सिंधी में मुख़्तसिर अफ़सानो बि चई सघिजे थो। कहाणी इंसानी जज़्बनि, मुहबतनि, नफ़रत ऐं ख़्वाहिशुनि जो मुख़्तसिर बयानु हूंदी आहे। इन जी इंसान जी सची तस्वीर हिन में पेश कई वेंदी आहे। इंसानी ज़िंदगी जे मक़सदनि जी वज़ाहत कहाणी खां वधीक किथे बि नथी मिले। हिन में जेको सॼो जो सॼो किरदारु हूंदो आहे उहो इंसान जे मर्कज़ जेको हूंदो आहे कहाणी जो, उहो इंसान ई हूंदो आहे। माफ़ूकुल फितरत कोन इन में शयूं न हूंदियूं आहिनि। ठीकु आहे। लोक कहाणी वरी छा हूंदी आहे त लोक त असां पंहिंजे देश खे चवंदा आहियूं। लोक कहाणी लोक अदब जो अहम हिसो आहे, जिन में इंसानी गुरूह जो मजमूई तरह दुनिया जे सभिनी क़ौमुनि जे पुराणनि आसारनि जा दास्तान हूंदा आहिनि। असां सिंध जा आहियूं त सिंध जी ॻाल्हियुनि खे असां लोक चवंदा हुआसीं, सिंध जे किसनि खे लोक किसा चवंदा हुआसीं, सिंध जे मतिलबु पुराणनि नज़मुनि खे लोक नज़म चवंदा हुआसीं। डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच लोक कहाणी में लोक अदब जो ऐं लोक शाइरी वग़ैरह जो ज़ख़ीरो गॾु करे सिंधी अदबी बोर्ड ते वॾो अहसान कयो, जेको हींअर बि मौजूदु आहे। सो लोक कहाणी उहा कहाणी जेका पंहिंजे देश जे बारे में हुजे। ठीकु आहे। ऐं कहाणी त काई बि थी सघे थी। सो इहो ई फ़र्क़ु हुयो हिन में, मुख़्तसिर फ़र्क़ु, मुख़्तसिर वीडियो में।